जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हसन जखणी जी रिपोर्ट मुताबिक़ ताल के ठुल सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण ऐं फसलनि जे अघनि में घटिताई ख़िलाफ़ ज़िले अमीर डॉक्टर एच ई अंसारी जी अॻुवाणी में मुज़ाहिरो ऐं धरणो। ख़बर मूजिबि जमियत उलमा इस्लाम पारां सिंधु दरिया ते 6 नवनि केनालनि ठाहिण ऐं फसलनि जे अघनि में घटिताई ख़िलाफ़ हिकु मुज़ाहिरो ज़िले अमीर डॉक्टर एच ई अंसारी, ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोई, डॉक्टर खलील अहमद खोसू, मौलाना अब्दुल जब्बार रिद, अब्दुल कादिर चन्ना, हाजी मोहम्मद अब्बास बलोच, मौलाना ताज भट्टी, असदुल्लाह हैदरी, मीर हसन बुर्रो, यार मोहम्मद जाफरी, खलील अहमद डोल, कारी रिज़वानुल्लाह चाचड़, चाकर ख़ान जखराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जामे मस्जिद ठुल्ह खां कढियो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कंदे नारा हंया ऐं अहम शहीद सरफराज़ चौक ते धरणो हंयो, जंहिं जे नतीजे में कुझु वक़्त लाइ रोड बंदि ऐं ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण सां सिंध जो नक्शो ईंदड़ 10 सालनि में तब्दील थी वेंदो। उन चयो त बंदूक जे सूरत ते सिंधु दरिया जे पाणीअ ते धाड़ो हणण न ॾींदासीं। मुक़ररीन चयो त फसलनि जे अघनि में घटिताई करे आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे, ख़ासि तौर ते सारियुनि जे फ़सुल जा अघ घटाए ऐं उन्हनि खे बर्बाद कयो पियो वञे। हुननि कमंद, वणनि ऐं सारियुनि समेत सभिनी फसलुनि लाइ मुनासिब अघ ॾियण ऐं आबादगारनि जी परेशानी खे ख़तमु करण जो मुतालबो कयो। हुननि चयो त सिंधु दरिया ते 9 डैम्स ऐं केनालनि जे ठहण ऐं कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जी ज़मीन ते कब्ज़े जी साज़िश बंदि कई वञे।